मौला जो सोनो मद्दा खान सिंध जो मशहूर थे मारूफ शख्सियत फखर सादात जाकिर अहल बैत जवार हाजी सैयद गदा हुसैन शाह जलसा भी बड़ा, रुबाई भी बड़ी, जाकिर भी बड़ा। रब नाले करे शदिया आहे जन्नत हुसैन, रब नाले करे शदिया आहे जन्नत हुसैन जी। जन्नत जी कीमत आ सिर्फ मोहब्बत हुसैन जी। रब नाले करे शदिया आहे जन्नत हुसैन जी। जन्नत जी कीमत आहे सिर्फ मोहब्बत हुसैन जी। हर फर्द ते आहे वाजिब करे तलावत कुरान जी, मगर कुरान तो खुद कंदो आ तलावत हुसैन जी। नाराए हैदरी। अब आपके सामने मौला के सोने मद्दा खान बारे मसाइब जाकिर अहल बैत जवार हाजी सैयद गदा हुसैन शाह मरहूमीन जिन जे ईसाल सवाब ला मजलिस आ उन जी बख्शिश दर्जात बुलंदी ला सलवात। बानियान जी शरई हाजतूं पूरियूं थियण लाइ, दुआऊं क़बूल थियण लाइ, पंहिंजे पंहिंजे दुआउनि जे क़बूलियत लाइ बुलंदतर सलवात। जेको न पढ़ी सघियो आहे वाजिब समझे 12 इमाम जे ज़हूर में ताजील वास्ते बुलंदतर सलवात। मरहूमीन जे लाइ फातिहा। बिस्मिल्लाहिर्रहमानिर्रहीम अल्हम्दुलिल्लाहि रब्बिल आलमीन अर्रहमानिर्रहीम मालिकी यौमिद्दीन इय्याका नअबुदु व इय्याका नस्तईन इहदिनस सिरातल मुस्तकीम सिरातल लज़ीना अनअमता अलैहिम गैरिल मग़ज़ूबि अलैहिम वलज़्ज़ालिन। बिस्मिल्लाहिर्रहमानिर्रहीम कुल हुवल्लाहु अहद अल्लाहुस समद लम यलिद व लम यूलद व लम यकुल लहू कुफुवन अहद। बिस्मिल्लाहिर्रहमानिर्रहीम कुल हुवल्लाहु अहद अल्लाहुस समद लम यलिद व लम यूलद व लम यकुल लहू कुफुवन अहद। बिस्मिल्लाहिर्रहमानिर्रहीम कुल हुवल्लाहु अहद अल्लाहुस समद लम यलिद व लम यूलद व लम यकुल लहू कुफुवन अहद। अल्लाहुम्मा सल्लि अला मुहम्मद व आलि मुहम्मद। सूरत फातिहा, सूरत इखलास, मजलिस अज़ा, नंगर न्याज जो सवाब मोहम्मद आल मोहम्मद जे दरबार में हदियो पेश था कयूं। चोॾनि जे वसीले सां उहो सवाब मरहूम मग़फ़ूर गदा हुसैन अब्बासी, अहलिया गदा हुसैन अब्बासी, मरहूम मग़फ़ूर हादी दिनो अब्बासी, मरहूम मग़फ़ूर बशीर अहमद अब्बासी, इन घराणे जा जेतिरा अफ़राद दुनिया छॾे विया उन सभिनी जे रूहनि खे सवाब पहुचे। या अल्लाह उन जा दर्जात बुलंद फरमा, पाक बतूल जी शिफ़ात नसीब फरमा, हथ खयलनि जे मरहूमीन जी भी मग़फ़रत फरमा। ऐं इन सां गॾु मूं ते हक़ थो पहुचे त मरहूम मग़फ़ूर अल्लामा अब्दुल हकीम जा भी दर्जात बुलंद फरमा। नादे अलियन मज़हर लजाइब तजदहु आनल लक़फ़ नवाइब कुल्लु हमिन व ग़मिन सयंजली बि अज़मतिक या अल्लाह व नबुव्वतिक या मोहम्मद बि विलायतिक या अली या अली अदरकनी अदरकनी। जितरा सैयद बुलंदन एतरी बुलंद सलवात। औज़ु बिल्लाहि मिनश शैतानिर रजीम। बिस्मिल्लाहिर्रहमानिर्रहीम बुलंद तर सलवात। अल्हम्दुलिल्लाहि रब्बिल आलमीन या अली।
अस्सलातु वस्सलामु अला अशरफिल अंबिया वल मुरसलीन व खातमिन नबीय्यीन बिल कासिम मुहम्मद सल्लल्लाहु अलैहि वसल्लम वमा अर्सलनाका इल्ला रहमतल लिल आलमीन। बुलंद सलवात। अम्मा बाद काल रसूलुल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम लौला अलियन लमा कुफवन फातिमा। नाराए तकबीर न मजमू इलाहिया। नाराए तकबीर, नाराए रिसालत, कुल्ले ईमान, नाराए हैदरे, हुसैनियत, यजीदियत, बावाज़े बुलंद सलवात। पंजे से जी दुआ अल्लाह अल बैत तवांजो अचण सजाद हुसैन साहब नौरोज़ खान जे ख़ानदान जो विछायल फ़र्श अज़ा नंगर न्याज़ जेके पढ़ी आ मुखां बाद में पढ़ंदा बाबा साईं काबिल कदर सैयद ज़ैगम अब्बास शाह तशरीफ़ फरमाए। उन्हनि समेत मूं नौकर समेत मौला नौकरी कबूल फरमाए। अल्लाह बानी जे रिज़्क़ रोज़ी इज़्ज़त में बरकत इनायत करे। उनकी हर तकलीफ़ परेशानी दूर फरमाए। अहल अयाल ख़ानदान सां अल्लाह आबाद शाद रखे। उनके मरहूमिन जी अल्लाह मग़फ़रत फरमाए। करवट करवट जन्नत बख्शे। असांजो मोहम्मद सुल्तान मशहदी मुमताज़ अली उनकी भी ड्यूटी आ। अल्लामा अब्दुल हकीम जो बचड़ो वेठो आ। ज़वार खान मोहम्मद डॉक्टर नुसरत हुसैन अब्बासी जे दुआ जो हुकुम आ। अशफाक हुसैन ऐं जाफरी सजाद हुसैन भी खिदमत कन था। नंगर न्याज सबील वारा खिदमत वारा सैयद अली शाह समेत इन सभिनी जे दुआउनि जे कबूलत वास्ते जेड़ा सैयद बुलंदन एडी बुलंद तर सलवात। फ़कीर जतोई जी भी गुरो न ते मुझे पढ़न न दींदो। मौलाना जी भी दुआ कबूल फरमाए। सो केड़ा वडा वडा पढ़न वारा आहिनि। असां त तव्हांजा वतनी आहियूं। जे तव्हां हेॾे होॾे ॾिसंदव न असां पढ़ी न सघंदासीं। तव्हां असां ॾे ॾिसो ऐं तमामु सिंध जो वॾे में वॾो जलसो आहे बग़ैर ख़ुशामद जे। पूरी सिंध जा बंदा आया आहिनि। ज़वार शहर मोहम्मद रियाज़ हुसैन सभिनी जा दुआ गुआऊं त पोइ दिलि ख़ुशि कयो। एॾी सलवात पढ़ो जो मूंखे मौला जो मशहद यादि अचे। सल्ले अला सैयद मक़बूल हुसैन शाह जी भी मौला दुआऊं कबूल। आयतुल्ला बैजत फरमायो जेको मजलिस में वञे ऐं कोई बंदो पुछे त काॾे थो वञे त चवे त करबला थो वञा। जेको उते नथो पहुची सघे उनजी हीअ करबला है। ॻाल्हाए ॿोलाईंदो त मुंहिंजी दिलि जाइ थींदी। हिन ज़िक्र जहिड़ो कंहिं वटि ज़िक्र कोन्हे। अली जहिड़ो कंहिं वटि आलिम कोन्हे। ज़हरा जहिड़ी कंहिं वटि सिद्दीक़ा कोन्हे। हसनैन जहिड़ा कंहिं वटि जन्नत जा सरदार कोन्हनि। अलम जहिड़ी कंहिं वटि निशानी कोन्हे। ॻाल्हाए ॿोलाए छंडा पिया। हिन दर जहिड़ो कंहिं वटि दर कोन्हे। करबला जहिड़ी कंहिं वटि ज़मीन कान्हे। अज़ादारी जड़ी कंहिं वटि इबादत कोन्हे। ॿारहें जहिड़ो कंहिं वटि हिन वक़्तु इमाम ई कोन्हे। हैदरी मौलाबाद रखे, मौलाबाद रखियो।
ये नेमतूं सब अल्लाह शीयन खे दिनियो है। अली जड़ो कंहिं वटि इमाम आहे, महदी अलैहिस्सलाम जड़ो कंहिं वटि इमाम आहे, बतूल जड़ी कंहिं वटि सिद्दीक़ आहे। हे क़िबला रियाज़ुन नज़रा कुंज़ुल अमाल जा लफ्ज़ आहिनि त नबी जे घर में चंद औरतूं आहिनि। बीबी आशा वेठी हुई, सैयदनि जी नानी। उन्हनि औरतुनि चयो जन्नत में तूं नबी जो जोड़ो हूंदी, फातिमा अली जो जोड़ो, भलो केड़ो जोड़ो। जे पोयां न ॻाल्हाईंदा त पोइ न्याज़ न खाई चो आहे। कुरान जो कसम आहे, उन्हनि जा किताब आशा थी चए तव्हां त जोड़ा थियूं चओ, जे मां फातिमा जहिड़ी वार जहिड़ी थियां त बि फज़ीलत आहे। हैदरी सैयदा जे वार जड़ी था तब मुझी फजीलत आहे। मरहूम अज़हर संज़ैदी खुदा गरी के रहमत करे, वो चंदो हो जो बाल जैसे नहीं वो आल जैसे कैसे है। साईं दुआ थो दे, साईं दुआ थो दे। जेके वार जड़ा ना आहिनि उहे आल जड़ा कीअं थींदा। हैदरी बेशक असांजो ज़ाकिर भाउ पाकिस्तान जी मशहूर कसीदा खान मुंतज़र महदी भी पहुंची वियो आहे। या मुझे लाइ ऐलान आहे त जल्दी पढ़ो, पर मैं अपना टाइम तो पूरा पढ़दा। दुआ कर सो, मैं ते गर्दा बंदा रोज पढ़दा, ये सुन सुन के थक पाए। घबराए तो नहीं, सब मिली सब मिली सब मिली सब मिली। हैदरी मौला आबाद रखे। मौला जो मदा खान नंढो वडो जे कोई भी घट ना है। हे बुजुर्ग मुझी गवाही दींदा तो जनाबे असांजो मोहतरम सुल्तान ज़ाकिरीन अहमद भट्टी मोहम्मद इस्माइल ये वॾियूं शख्सियतूं उनको कंहिं पुछो से फलाणो ज़ाकिर कीअं आहे, ये तमामु बहितरीन आहे। फलाणो चई ॾाढो भलो, फलाणो चई सभिनी खां सुठो, चई सभिनी लाइ सुठो था चओ। चई मां उनखे सुठो कीअं न चवां जेके सजाद ॿुधे। कोई त ॻाल्हाए मूंसां, जेके सैयदा ज़हरा ॿुधे। नबी जी हदीस आहे लौला अलियन लमा कुफवन फातिमा। अली न हुजे हा तो फातिमा जो शोहर ही न हुजे हा, कुफ ही न हुजे हा। कुफ कुल्लो अल्लाह में आयो आहे, अल्लाह अल्लाह कुफवन अहद, अल्लाह जो कुफ न है। हदीस में कुफ आहे अल्लाह सैयद अल्लाह। नबी जो अली न हुजे तो फातिमा जो कुफ ही न हुजे। चाहे आदम खां ईसा ताईं नबी छो न हुजनि। पंज उलुल अज़म आहिनि, साहिब किताब आहिनि, 313 रसूल आहिनि, साहिब शरीयत आहिनि, सब अल्लाह जा चूंडियल आहिनि, सब नबी बेऐब आहिनि। जॾहिं बेऐब फातिमा जड़ा ना आहिनि त अली त शोहरा अर्रिजाल कवामून अलन निसा, अली हाकिम आहे। जॾहिं बेऐब नबी फातिमा जड़ा ना आहिनि त शेख अली जड़ा कीअं थींदा। हैदरी हैदर सब मिली कहो ना, हैदर हैदरी। सैयद मोहम्मद बाकर तहरानी सा मनाज़रो क्यों हिकिड़े ईसाई असांजी मरियम तहांजी फातिमा खां अफजल आहे। सैयद मोहम्मद बाकर तहरानी चेस त दलील
चई बतूल बि आ बिना शोर जे पुट ॼणियो थई उन जो पुट जिंदा हा चई जे जिंदा ते फजीलत आ तेहरानी साहब जो जवाब दो जे जिंदा ते फजीलत आ तो वो जिंदा त शैतान भी आ नबी खिजर भी आ इलियास भी आ इदरीस भी आ जे बतूल जो सवाल आ तो बतूल फातिमा साइण भी आ उन जिस बियो असा दलील आ त कुरान तवा जो किताब आ उन कुरान में मरियम जा 24 दफा अल्लाह नाला खया फातिमा जो नालो अल्लाह खयो ही ना है कुरान में जवाब ॿुधंदो तेहरानी साहब जेके लिखिया पढ़िया हो तेहरानी साहब चयोसि अल्लाह फातिमा जा नाला खयान तो के समझ में ना आयान अल्लाह इन बीबीअ जा अदब सां नाला खयान चई कीअं चई इन्ना आतोइना कल कौसर या कौसर फातिमा है इन्ना अंज़लनाहु फी लैलतुल क़द्र या लैलतुल क़द्र फातिमा है इन्नमा युरीदुल्लाहु लियुज़हिब अन्कुम रिज्स अहलल बैत व युतहिरकुम ततहीरा या युतहिरकुम ततहीरा फातिमा है या सैयदा जा नाला आहिनि इहो बीबीअ जो शान आहे काथे तैयबा काथे ताहिरा काथे लैलतुल क़द्र काथे कौसर अब घबराए त न विया हो न राजिया मर्जिया सैयदा तैयबा ताहिरा मासूमा मखदूमा मौजमा आलमा फाजला कामला राजिया जकिया मर्जिया शरीफा अमीना सिद्दीका अम्मतल्ला उम अबिया बजत परेशान छो थी विया हैदरी बाबा मनाजरे में दलील लिबो असांजे तारानी साहब चुस त दलील जा चई हा चई बादशाह जे कचहरी में कदे वियो चई हा चई बो बादशाह पंहिंजी कचहरी में कनीजुन जा नाला खणंदा आहिनि हरमन जा नाला न खणंदा आहिनि जे न सम्झो उन जी पंहिंजी मुक़द्दर आहे फातिमा असांजी साइणा मरियम उन जी कनीज आहे ॻाल्हाए ॿोलायो सभई फातिमा साइण मरियम कनीज मां तव्हां खे हथ वधी अर्ज़ कयां फातिमा तो बतूल बीबी उन जी कनीज आहे मरियम पर इहा बीबी मरियम आसिया हाजरा अली जी आमन थी आहे काबे में त अली जी अम्मा जूं बि दायूं बणिजी आयूं आहिनि हाणे न ॻाल्हाईंदो त पोइ ॾुख थींदो इहे अली जी अम्मा जूं दायूं बणिजी ख़िदमत करण आयूं आहिनि तेहरानी साहब चुस्त असांजी सैयदा फातिमा अञा बुलंद ऐं चई काइनात जी इहा हिकु बीबी आहे मूंखे पढ़णो इलाही हो ॿाहिरि अची वेठा आहिनि जेके मोहम्मद जहिड़े सरदार पंहिंजी माउ सॼो आहे अल फातिमत उम अबीहा फातिमा पंहिंजे पीउ जी बि माउ आहे हर कंहिं ये पढ़ियो आहे त सैयदा ईंदी त नबी उथंदो बिल्कुलु उथंदो हो पर रुगो उथंदो न हो दर टपंदी नबी अॻिते भॼंदो हुयो वञी हाम सां लाहे पंहिंजी चादर विछाए वेहारे द्वार गुलजार सां अल्लाह तुंहिंजी दुआऊं क़बूल करे कुका साइण ताईं पहुचाए तू मूंसां गॾु रफ़ीक़ा ज़ियारत कजो नबी धीअ खे पंहिंजी चादर ते विहारे वरी पाण वेहंदो न हुयो जेतिरी देर बतूल वेठी हूंदी नबी बीठो हूंदो जिन खे ॿियो इंतज़ार आहे उहो पाण ॼाणे नबी बीठो हूंदो ये जिन जो को बंदो कज़ियो थी वञे न उन जा बच्चा उन जा घर वारा ये मुस्तहद जो जुमलो तो उन जी शयूं ॾिसी बि रोईंदा आहिनि तस्वीर ॾिसंदा रोईंदा कपिड़ा ॾिसंदा रोईंदा वेहण जी जाइ ॾिसंदा रोईंदा
उन जा उहे सामान लिकाइबा। ज़हरा जो दर्द ॿुधायो, जेको बतूल जो घर सड़ियो न दर, ये दुनिया को पुछूं तो कि आयतुल्लाह पढ़ियो हाणे ताज़ो हिन बीबी जे अशरे में ये दर जूं काठियूं काढे वई। चवन था अली ऐं हसनैन गॾु करे रखियूं आहिनि हिन वक़्तु अमानत ॿारहें वटा। जॾहिं ॿारहों ईंदो त इहो खयूं ईंदो। मरा हिकु ॾींहुं मौला अमीर सैयदा फातिमा जे हुजरे में आयो। बीबी ॾुखिया साह पई खणे। मशहदी जे तूं त लफ़्ज़ पढ़ी छॾियो। बीबी ॾुखिया साह पई खणे। अली मौला मथों बि चए थो फातिमा तकलीफ़ आहे। थधो साह भरे चई या अली तूं अॻे ई मज़लूम आहे, मां तोखे न ॿुधाईंदी आहियां। या अली न मां औलाद खे ॿुधायो आहे, न मां तोखे कॾहिं ॿुधायो आहे। या अली मां साह खणी न सघंदी आहियां। साण जो मसाइब मुंहिंजो भाउ पढ़ी जेको मूंखे पढ़णो आहे। सैयदा हाणे ताज़ो ज़वार थी आयो आहे। हे वॾो अज़ादार आहे। चए तो पुटनि खां मोह छो लिकाईंदी? मोह कीअं न लिकाए मक़बूल शहंशाह, उहो मोह कीअं ॾेखारे जाते कमीने चमाट आहिनि। या ज़हरा कुरान जो कसम आहे, मदीने में पुटन जे साम्हूं माउ खे मारियो अथऊं। हिकिड़े आलिम जुमिलो पढ़ियो त हिकिड़ो मूं वटि दोस्त आयो, सुबुह जो परेशान हो। चयोमांसि छो परेशान आहे? चई मुंहिंजे घर जो मसइलो आहे। चयोमांसि मूंसां शेयर कर। चई कल्ह कावड़ आई, मां घरवारी खे चमाट हई। राति सोचुमि त मां ग़लति हई तमांसि। सुबुह जो चयोमांसि माफ़ कजां, मां तोखे चमाट हरू भरू आई। चई तूं मुंहिंजो छो आना? तुंहिंजे चमाट जो अरमान नाहे। मां हथ ॿधी चवां थी अॻिना कावड़ चई त मारे त मूंखे पुटनि जे साम्हूं न मारे। चई छो? चई राति ॿई मुंहिंजा नंढा पुट सुता ई न आहिनि। या ज़हरा राति ॿई मुंहिंजा नंढा, मां नौकर आहियां, ॿई पुट सुता ई न आहिनि। नंढो पुट उथी उथी चुमे चए पियो अम्मा बाबा काथे हयई? आम दुनिया जी औरत के चमाट लगे त पुट न सुमन, हसन हुसैन ॾिसंदा रहनि। मरहबा मरहबा, अल्लाह कोका कबूल करे। पोइ मौला अली पुछो फातिमा ॾुखिया साह थी खणे? हा या अली, या अली मुंहिंजी उम्मत पासियूं भञी छॾियूं आहिनि। इमाम हसन अस्करी जो जुमिलो तो चवां, मुंहिंजा ॿ ज़ाकिर भार मोतबर पढ़ण वारा वेठा आहिनि जे बर्दाश्त करे सघे। मौला चए थो जेकॾहिं दरवाज़े ते माण्हुनि जो शोर न हुजे हा त मुंहिंजे ॾाॾीअ जे पासरनि जे भॼण जा आवाज़ अचनि हा। लानतन खुदा जी। या अली मां साह ॾुखिया खणी सघंदी आहियां, छो त उम्मत मुंहिंजूं टे पासरियूं भञी छॾियूं आहिनि। हाणे जेको अञा ताईं रोई न सघियो आहे उन लाइ हिकिड़ो जुमिलो थो चवां। जीअं 18 सालनि जे मस्तूर जूं मशहदी टे पासरियूं भॻल हुजनि, उहा चए थी या अली मां साह न खणी सघंदी आहियां। शाम जे ज़िंदान में सजाद पुछो सकीना दीवार खे टेक ॾेई नथी वेहे? रोई चई कैदी भाउ मुंहिंजूं शिमर सभु पासरियूं भञी छॾियूं आहिनि। अल्लाह का कबूल करे। या हुसैन तू त साण जी मज़ार ॾिसी आयो आहे ज़वार। सजाद मुंहिंजो शिमर सभु पासरियूं भञी छॾियूं आहिनि, मां कंठ ते वेही नथी सघां। मरहबा मरहबा, अल्लाह को का कबूल करे। मौला बेगम में न रोवारो। वॾी बतूल भी बाबे के रुनी न रोण ॾिनऊं,
नंढी बतूल के भी न रहण ॾिनो। असां जे रोड़ी में हिकिड़े सैयद आलिम पढ़ियो त न रहण ॾिनो। मशहदी उथी बीठो हिकिड़ो सैयद मलंग कारन कपड़न सां मातम करे चईं रुनियूं ॿई पर रोइण में फ़र्क़ु कहिड़ो आहे। सैयद पग लाहे चयो वॾी घर में रुनी नंढी बाज़ारुनि में रुनी। वॾी रुनी त हथ खुलियल हस। मुझो भा ज़वार अरशद हुसैन वेठो आहे। मौला दुआऊं इन सकीना जो सदको कबूल करे। हाय हां चई जंहिंजा भाइर हूंदा आहिनि उनखे कोई न मारींदो आहे। साण ज़ैनब चयो अम्मा तूं चईं थी बाज़ार वेंदी अम्मा तुंहिंजो भाउ जो कोई न हो। मुंहिंजा 18 भाइर आहिनि भाकुर पाए चई सलमान सलामत हुजनी। मरहबा मरहबा। मां नौकर मां सैयद आया 9 दफ़ा ने शाम जो ज़वार आया। मां हथ बधी अर्ज़ तो कया करबला भली वञ एक दफ़ो शाम वञ। गोली शाम उन जाते ॾिसिया जाते 9 कलाक हीअं बीठी। कमीना टहक ॾेई खिलन पिया। उहा मुंहिंजी नंढड़ी साइण जी मज़ार बि ॾिसी आहे। हाय हाय ज़वार चए तो मूंसां गॾु अञा ताईं बाज़ार में हुजूम आहे। अज़हर सन ज़ैदी वियो भेण सां घरवारी धीउनि सां। भेण चयोसि त मां पंहिंजो बुरको लाहियां। 4 कदम खईं रोईंदी आई ज़ैदी हिते त वॾी रश आहे। रोई चयो जॾहिं तुंहिंजी ॾाॾी ज़ैनब आई त 5 लख बदमाश हुया। मरहबा मरहबा अल्लाह ख़ुका क़बूल करे। ए कबूलियत आबासी साहब जे तॾहिं जी जो हर बंदो रोए थो। जे रोई नथो सघे त या हुसैन करे छॾ। इहा मुंहिंजी नंढी साइण नंढी बतूल चए तो उमिर ज़ाकिरा भाउ मुंहिंजो उमिर नंढी अथसि ज़ुल्म वॾो अथव। आगा नसीम आबाद साहब पढ़ियो हुयो अल्लाह गरी के रहमत करे। को बच्चे के मारींदो आहे तो हथ हीअं कंदो आहे मुंहुं ढकींदो आहे। करबला खां शाम ताईं हथ त हीअं ॿधल आहे। हर ज़ालिम मारींदो हुउसि हर ज़ालिम चमाट हणंदो हो। सॾींदी अब्बास खे। सजा चए सकीना ये तुझे सब मज़मून मुझा रोज ॿुधल पढ़ियल ॿियूं बि ॿियूं ज़िंदान सां टेक ॾेई थी वेहनि तूं नथी वेह मूंसां घणो वेहंदी आहे। चई 5 इमामनि जी रिश्तेदार अली जी पोटी आहे हसन जी भाटी आहे हुसैन गरीब जी धी आहे तुंहिंजी भेण आहियां बाकर जी पुफी आहे। सजाद मूंखे इल्मु आहे थोरे नंढड़ी आहे तव्हां वतन वेंदव मां न हलंदसि। सजाद तोसां वेहंदी आहियां त कुझु ॻाल्हायूं त कयां तोसां ॻाल्हियूं त कयां। साईं कमर अब्बास मौलाना साहब पढ़ियो त अस्कलान जे ॿाहिरां सैयदन के 4 कलाक उस ते बीहारियो। वारी तपी वई मुंहिंजो मौला पैर खणे पियो ॿियो रखे पियो। इहा नंढी भेण आई सजाद छा थो थिए? चई भेण ज़ंजीर टांडा थी विया। मोहब्बत ॾिसो न चए थी पेर मथे कर त तरियूं ॼाए। रोई चए तो तुंहिंजी मूंसां एॾी मोहब्बत आहे। मरहबा। ज़िंदान जे दर ते वेठी हूंदी हुई भाउ सां वेठी ॻाल्हियूं कंदी हुई। मौला फरमाए तो सुम्हण त भुलिजियुसि बाबे खां बाद। ईअं मां ईअं आस्ते आराम सां पढ़ंदो आहियां बसि बाक़ी 5 मिंट पढ़ंदुसि। पोइ मिनाल चयो मौला थक बि त कीअं सुम्हंदी? मुंहिंजो इमाम चए थो ईअं सुम्हंदी जीअं नमाज़ी सजदो कंदो आहे। पोइ सॾ कंदी ओ मुंहिंजा कुठल बाबा ओ मुंहिंजा मज़लूम बाबा ओ कंहिंखे कुझु न चवण वारा बाबा बाबा हली आ ॾिस सकीना कीअं सुती पई आहे। या हुसैन दरवाज़े ज़िंदान जे अंदरों भाउ सां वेठी ॻाल्हियूं कंदी। हिकु शामी गुज़रियो आहे जंहिंसां 5-6 सालनि जी धीअ साण आहे ज़वार। बच्चो बच्चे खे ॾिसंदो आहे कशिश थींदी आहे।
उन शामी जी धीअ जो सकीना साण ते नज़र पई न, जेस ताईं नज़र पियो अचेस दर ॾिसंदी पई वञे। पी को हथ छॾाए मोटी आ, काॾे थी वञे बाबा हिकु मिंट बि मां हिन कैदिन सां ॻाल्हायां। जे नंढी न्याणियूं थी त हाय करे छॾ, मथां देर ताईं साण खे ॾिठई या ज़िंदान मां हथ टपाए कंड ते रखी चए थी कैदिन, ओ नंढड़ी कैदिन, हाय हाय नालो भुलिजी वञे, हर कोई नंढड़ी कैदिन पियो चवे। मुंहिंजी साण चयो जी, चई तव्हां केरु आहियो? साण चयो जंहिंखे ज़ात था ॾसियाऊं उहो मारे थो। चई कैदिन मां मारींदीमांइ न, चई ज़ात जा सैयद आया, वतन चे वतन मदीनो। चई कैदिन अॻ में त नंढी न्याणी कड़ियूं न पाईंदी आहे, पर अगरि को ज़ालिम पाराए त उन जा ज़ंजीर त पीउ लहराईंदो आहे, तुंहिंजूं कड़ियूं पीउ न लहरायूं। साण ज़िंदान सां टकर हणी चए थी ताना न ॾे, जॾहिं कड़ियूं पातम त बाबा कुसी वियो। कोई चाचो लारा वई आहे, हिकु चाचो हो जंहिं ते वॾो मान हो, उहो बि मुंहिंजे कड़ियुनि खां अॻ में बाज़ू कटाए सुम्ही पियो आहे। कैदिन को भाउ लारा वई आहे, साण चए थी हिकिड़ो सुहिणो भाउ जंहिंजो नालो अली अकबर हुयो, असां उन जे शादीअ ते आया हुआसीं, उहो बि बरछी खाई सुम्ही पियो आहे। कैदिन कननि मां खून थो वहे, चई बाबा ईद ॾींहुं दुर पाराया, बाबे जो कातिल छिके लाहे वियो आहे। चई दुर त अम्मा बि मुंहिंजा लाराईंदी आहे, चई मुंहिंजूं कुंडियूं मिलियल हुयूं, हाय करे छॾिजे रोइण न अचई। वई त रोईंदी वई, इहा शामीअ जी धीअ हुई दुश्मन जी। 3 रातियूं अब्बासी साहिबान न सुती आहे न मानी खाधई। जंहिंजी धीअ खाए पीए न उनजे त पीउ जो जिगर निकिरंदो न। झोलीअ में विहारे चएसि थो बचड़ा खाए नथी, रण वारा पी के चए थी बाबा तो त खाइण जूं ॻाल्हियूं तो करे, न कैदिन मूंखे मारे छॾियो। बाबा अञा किथी लॻे ख्वाब में थी ॾिसां, ॿई हथ कननि ते हल। बाबा मुंहिंजी निंड फिटी थी वञे, रोहण वारो चए तो कपड़ा वठी जा। चए थी बाबा ज़िंदगी न घुरंदी मां, चए तो सोनी जुती पाराया, चए थी पहिरियों गाड़ी घुमंदम। पी भाकुर पाए मकबूल शाह चए तो छा वठी जाए, रोई चए थी बाबा बाज़ार मोहम्मद दुर आणे दे। या हुसैन या हुसैन। पी भजंदो वियो आहे, जेके नंढियूं नंढियूं न्याणियूं दुर वठी आयो आहे, उहे दुर हथनि में खणी ज़िंदान ॾे भॻी आहे। ज़िंदान जे दर ते कॾहिं सजे थी भॼे, कॾहिं खबे। रुबाब जी नज़र पइजी वई, चए थी कंहिंखे थी ॻोल्हे। रोई चए थी हिते हिकिड़ी नंढड़ी कैदिन वेहंदी हुई, उहा नज़र नथी अचे। साण चए थी ॿियो ॾींहुं आहे, उहा मरी वई आहे। नथो रोअण अचे तोखे? जॾहिं ॿुधाई त ॿियो ॾींहुं आहे, उहा मरी वई आहे, ज़िंदान जे दीवार सां टकर हयईं। चए थी उहा तुंहिंजी छा लॻंदी हुई? साण चए थी मुंहिंजी ग़रीब धीअ हुई। मराबा मराबा, अल्लाह खूका क़बूल करे। सुणो न हे जेके मातम था कयो रहण वारा हो, चई ज़ंजीर कंहिं लाथा, चई कहीं न लाथा। चई वॾनि जा जनाज़ा खटुनि ते कणबा आहिनि, बचनि जा हीअं। इन जो जनाज़ो कंहिं खयो, चई जेको कैदी दर ते रत थो रोए। आया कैदी तुझी छा हुई? हाय इन जे घर जो कज़ियो आहे, सैयद आहे न। इहो ई त सवाल कई कैदी तुझा त बदलन या भेण खयई कीअं? रोई चए तो ईअं खयम जीअं कारी क़ुरान खणंदो। दुश्मननि खां पुछंदो पियो वता ग़रीब काथे दफ़ना। या हुसैन खणी आयो ग़रीबनि जे क़ब्रिस्तान,
खोटल कबर कंहिंजो कज़ियो थी वञे न, को कबर खोटींदो आहे, को खाधो पचाईंदो, को सजणनि खे इतलाह ॾींदो, पोइ जंहिंजो कज़ियो हूंदो उहो चवंदो उनजी महिरबानी। कबर जो खोटल ॾिठई रोई सजा चए थो केरु आहे जंहिं मुंहिंजे भेण जी कबर बणाई आहे। पोयों रण जी कूक आई, मौला चो नालो ॿुधाए त जन्नत ॼाए। होरिया होरिया आवाज़ है मौला मां ज़ाफ़र जिन्ना आया, करबला मां शबीर मोकिलियो आहे वञी मुंहिंजी धीअ जी कबर बणा। ईअं हथनि ते जले चए थो हाणे त कोई वठे। अंदरों आवाज़ है मूंखे ॾे केरु? आवाज़ है मां करबला जो ग़रीब हुसैन। पेरनि खां आवाज़ आयो मां अली अकबर आ। कैरू अचो मां ॾाढो अली आहियां, कंहिं चयो मां चाचो हसन आया। जेके शर्म अचे उहो भली न रोए। हिक वॾी कूक आई, आवाज़ आयो मां ॾाढी ज़ारा आहियां। ओ पोटियूं प्यारियूं हूंदियूं आहिनि, हीअं सजाद वधाए चए थो बाबा जहिड़ी ॾिनी आई ओड़ी नथो ॼाए। वठ छटियनि शहरनि जी थकल थी आहे। रोअण वारो जेकर बाबे ॾे वञे आ, भाउ जे हथनि ते सकीना मोटी पई आ। मौला जो आवाज़ आयो सकीना सभु ई आया थी न वेंदी है। रोई आवाज़ आयो सजाद सभु ई आया, मुंहिंजो चाचा गाज़ी न आयो। ओ अलमन वारो काथे आ? होरिया होरिया आवाज़ आयो नौकर हाज़ुर आ। ओ सलाम नथो कयां जो पानी जो न ॾिनो मां, चेती चाचा न मोकिलिया न तुंहिंजा बाज़ू कलम थना।